अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला। अब सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अफगानिस्तान में अमरीकी फौज की वापसी जो फैसलो दुरुस्त हो, उन फैसले ते शर्मिंदगी नाहे। चीन और रूस की ख्वाहिश हुई तो अमरीका अफगानिस्तान में वधिक डॉलर्स खर्च कंदो रहे। काबुल ते तालिबान के कब्जे खां पोइ अमरीकी सदर जो बाइडन जो खिताब। संदसि चवण आहे त हुन अशरफ गनी के मशवरो ॾिनो त तालिबान सां ॻाल्हियूं करियो, पर हुन साफ़ इनकार करे छॾियो ऐं चयो त अफगान फौज तालिबान सां विढ़ंदी, पर ज़ाहिर आहे त हू ग़लति निकितो। अफगान अॻवान हौसला छॾे विया ऐं मुल्क मां फरार थी विया। उन्हनि अफगान फौज खे सभु कुझु ॾिनो, पर उन्हनि खे विढ़ण जो आज़म ऐं हौसलो न ॾेई सघियासीं। गडियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल अफगानिस्तान में तशद्दुद जे ख़ात्मे जो मुतालबो करे छॾियो। आलमी बिरादरी खां जंग सटियल अवाम लाइ इमदाद ॾियण जो बि मुतालबो। सलामती काउंसिल पारां जारी कयल बयान में चयो आहे त अफगानिस्तान में तशद्दुद जो फौरी तौर ख़ात्मो कयो वञे। पाकिस्तान में कोरोना वायरस वधिक 95 मरीजन खां हयाती खसे वरिती। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3221 नवां केस ज़ाहिर। 109 मरीजन जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। कोरोना विघे फौतुनि जो अंग 24,573 थी वियो। कोरोना जे हाकारी केस जी शरह 6.68% रही। सुप्रीम कोर्ट में सीनियर जजिस के नज़रअंदाज करण खिलाफ सिंध बार काउंसिल के सर ते सॼी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकॉट। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर और लाड़कानी डिवीज़न में वकीलन की हड़ताल सबब अदालतुनि में कार वहिंवार सख्त मुतासिर। वकील अॻवाणनि जो चवण आहे त सीनियर जजिस के नज़रअंदाज करे सीनियरिटी ऐं मेरिट जी लताड़ कई पई वञे। गुड्डू बैराज वटि सिंधु दरिया में पानी जा वहिकरा तेज़ी सां घटजण लॻा। गुड्डू बैराज वटि मथां वहिकरो 1,21,498 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 89,952 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पानी जी लाच सबब सिंध में पानी जो बहिरान वधण जो ख़दशो। बोदर फार्मी रोड हादसे में ज़ख़्मी थियल हाई स्कूल जो हेडमास्टर मोहम्मद इलियास थेबो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। मुंहिंजे दड़ो भरिसां जतन जे लाड़े वटां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, हिकु ॼणो फौत थी वियो। ऐं 8 मुहर्रमुल हराम के सिलसिले में सिंध समेत सॼे मुल्क में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में जिज़वी तौर ते मोबाइल सर्विस मुअत्तल। कराची में 8 मुहर्रम जो मरकज़ी मातमी जुलूस नुमाइश खां बरामद कयो वेंदो। जुलूस की सिक्योरिटी लाइ एमिना रोड के रंडकूं विझी सील कयो।